हेलो अस्सलाम वालेकुम कीअं आहियो तव्हां सभु उमेद आहे त तव्हां सभु ठीकु हूंदो ख़ुशि हूंदो टाइट लॻा पिया हूंदव अचो त हलूं था मिर्ची ते ॾिसूं था हिननि वटि कहिड़ी कहिड़ी सहूलियत आहे जेके बि मुंहिंजा वीडियो ॾिसंदा आहिनि उन्हनि जी महिरबानी ऐं जेके मुंहिंजे चैनल ते पहिरें चकर आया आहिनि उन्हनि जो दिलि करे त सब्सक्राइब कनि बेल आइकन जे बटन खे दॿाइनि कमेंट कनि लाइक कनि शेयर कनि ऐं जे अगरि जे दिलि न करनि त का मेड़ का मिंथ कान अथनि मुंहिंजे पारां त ॿिली मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो मूंखे कमेंट कयो न अगरि जे तव्हांखे मुंहिंजी महिनत वणे थी त तव्हां पाण अॼु ख़ुदि ई मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा बाक़ी इज़त ॾियण वारी ज़ात मुंहिंजे मालिक महिरबानी जी अचे अगरि तव्हां सभु साथ ॾींदव त तव्हांजी वॾी वॾी महिरबानी मुंहिंजे हिन चैनल तां तव्हांखे नवाबशाह जी हर शइ जी मालूमात घर वेठे मिलंदी। असां अची विया आहियूं मिर्ची रेस्टोरेंट ते हीअ आहे ॿारनि जो प्ले एरिया ॾिसो हिते झूला लॻल आहिनि कीअं झूलनि जूं लाइटूं पियूं थी ॿरनि जगमग जगमग तिजला पियूं थियूं ॾियनि ऐं हिते चिमना ऐं चिमनियूं पियूं थियूं खेॾनि खोड़ सारियूं चिमनो ॾिसो कीअं थो लहे गाॾीअ तां ऐं हे ॾिस चिमनी जहिड़ी टुडी पई थी हलाए तिजला ॾिस कीअं था ॾियनि झूला माशाल्लाह सां ॾाढा सुहिणा झूला लॻल आहिनि हिते ऐं हीअ हेॾा अंदरि फैमिली हॉल जो दरवाज़ो आहे प्ले एरिया मां ई अंदरि ऐं वरी फैमिली हॉल जो दरवाज़ो अथनि ऐं हीअ ॾिसो हीअ आहे सॼो हिननि जो फैमिली हॉल हिते सफ़ाई जो निज़ाम बि मूंखे ॾाढो सुठो लॻो हर शइ जी जाम सफ़ाई थियल आहे हितां जो स्टाफ बि ॾाढो भलो आहे हर शइ साफ़ सुथरी पई मूंखे नज़र आई तव्हां ॾिठो मिर्ची रेस्टोरेंट जो फैमिली हॉल अंदरियों हिसो जिते माण्हू फैमिली सां गॾु अची वेहनि था हेॾां वरी ॾिस केॾो सुहिणो स्टिकर आहियूं अथनि बर्गर कीअं खणी बीठो आहे जहिड़ो फ्री में पियो ॾिए हे वरी चिमनी ॾिसो अञा टूटी ते ई वेठी आहे हीअ पाण ॾिठोसीं सॼो फैमिली एरिया ऐं हेॾां हे वरी मर्दनि जी साइड आहे ॾिसूं त हेॾे छा छा पियो आहे नवाबशाह वारा सभई राति जो वेही हिते इंजॉय कंदा हूंदा ऐं हीअ हेॾे वरी होम डिलीवरी जो काउंटर अथनि हिते होम डिलीवरी बि कंदा आहिनि ऑडर बुक कंदा आहिनि हेॾां वरी हीअ हांडी बिरयानी पई आहे उर्दू में हांडी सिंधीअ में माना सम्झ त मट वारी बिरयानी ही हिन रेस्टोरेंट जो किचन आहे जिते हर शइ ताज़ी पचाई वेंदी आहे हिन रेस्टोरेंट तां तव्हांखे होम डिलीवरी जी बि सहूलियत आहे हिननि जी होम डिलीवरी बि टाइम ते थींदी आहे नवाबशाह जी जंहिं बि कुंड मां तव्हां ऑडर कंदो तव्हांखे वधि में वधि 15-20 मिंट खां पोइ तव्हांजो ऑडर मिली वेंदो हीअ ॾिसो ताज़ा ताज़ा कबाब बुटियूं पियूं थियूं ठहनि हिते हीअ सॼो हिननि जो किचन जो एरिया हिन रेस्टोरेंट जी शयुनि में ज़ाइक़ो बि तमामु सुठो आहे तव्हां सभिनी जी खोड़ सारी महिरबानी जिन मुंहिंजो वीडियो ॾिठो अलाह हाफ़िज़ पंहिंजो ख़्यालु रखिजो दुआनि में यादि रखिजो